जी बिल्कुल आरबी अज सुबह का 8 बजे कराची के मुख्तलिफ इलाक़नि खां जेके मातमी जुलूस अचन पिया नश्तर पार्क गॾु थियनि पिया हिते जिते मरकज़ी जुलूस गॾु पियो थिए। हिन वक़्तु शहनशाह हुसैन जो ख़िताब हिते नश्तर पार्क में हली रहियो आहे। उन खां पोइ मां तव्हांखे इहो ॿुधायां त हितां जो 12 खां पोइ जेको तक़रीबन कुझु देरि खां पोइ हितां इहो नश्तर पार्क जो जुलूस निकिरंदो। मातमी जुलूस निकिरण खां पोइ ज़ोहरी नमाज़ सादिक हुसैन शाह अदा कंदो। उन खां अलावा मां तव्हांखे सिक्योरिटी हवाले सां ॿुधाईंदो हलां त तक़रीबन 6000 खां वधीक पुलिस एहलकार हिते अलर्ट आहिनि। उन खां अलावा रेंजर्स जा 2500 खनि एहलकार रेंजर्स जा बि हिते मौजूदु आहिनि ऐं फ़िज़ाई दौरो पिणु सिक्योरिटी हवाले सां कयो पियो वञे। ऐं जॾहिं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिते जेके तनज़ीमी स्काउट्स आहिनि जेके शिया तनज़ीम तरफ़ां जेके पंहिंजा सिक्योरिटी रखियल आहे उहे पिणु चौकस आहिनि। उहे पिणु चेकिंग करे रहिया आहिनि। जॾहिं त वाक थ्रू गेट लॻियल आहिनि पार्किंग जो बंदोबस्तु पिणु थियल आहे। उन खां पोइ स्कैनर जेको आहे सो गाॾियुनि खे जेको चेक कंदो आहे उहो पिणु स्कैनर लॻायो वियो आहे। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिते ईदी एम्बुलेंस बि मौजूदु आहिनि जिथे मातमी जुलूसनि में जेके ज़ख़्मी थींदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे तुरत इलाज करण लाइ कैंपूं बि मेडिकल लॻायूं वियूं आहिनि। ऐं जॾहिं तव्हांखे मां इहो बि ॿुधाईंदो हलां त मुख़्तलिफ़ कुंडनि ते मुख़्तलिफ़ चौराहनि ते तव्हांखे हर कुंड या ते तव्हांखे नज़र ईंदी सबीलनि जी वॾियूं वॾियूं कैंपूं नज़र ईंदियूं ऐं लेडीज़ पुलिस एहलकार पिणु हिते दौरो करे रहियूं आहिनि। उहे पिणु चेक करे रहियूं आहिनि औरतुनि खे। हिन वक़्तु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मां हिन नुमाइश चौरंगी ते मौजूदु आहियां जेको कुझु देरि खां पोइ हिन हुसैन शहनशाह जो ख़िताब ख़तमु थियण खां पोइ हिते मातमी जुलूस जेको आहे सो बरामद थियण खां पोइ हितां रवाना थींदो तिब्बत सेंटर ऐं जेको आहे सो हीउ जनावर रोड जेको आहे सो हुसैनिया ईरानिया चौक खारादर ताईं वञी इहो मरकज़ी जुलूस मातमी जुलूस जेको आहे सो उहो हुते वञी नहर थींदो। उन हवाले सां मां तव्हांखे वधीक अपडेट कंदो रहंदुसि। हिन वक़्तु तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी जे हवाले सां जेके इंतिज़ाम आहिनि ख़दशो जेको राति हुयो त सिक्योरिटी में कुझु थ्रेट बि ॾिनल हुया। तंहिंखां पोइ सिक्योरिटी वधाए ऐं जेको आहे सो फ़िज़ाई दौरे सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ 20 खुफ़िया एजेंसियूं पिणु हिते जेको आहे सो मौजूदु कमु करे रहियूं आहिनि। उन खां अलावा मां तव्हांखे वाज़े ॿुधाईंदो हलां त जेको आहे सो हिते तव्हांखे घणे तादाद में औरतूं ऐं नंढा ॿार बि ॾिसण में नज़र ईंदा। ऐं जेको आहे सो मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो कैमरामैन ॾिसंदो रहे त हीअ मोबाइलियूं ऐं जेको आहे पुलिस मोबाइलनि सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ एम्बुलेंस बि बीठियूं आहिनि। ऐं हीअ जेको आहे स्काउट जेको आहे सो तनज़ीम शिया तनज़ीम पारां पिणु बीठल आहे जेको चेकिंग करे रहियो आहे। हर चौराहे ते हर चौक ते इहे तव्हांखे नज़र ईंदा। उन खां अलावा जेकी नंढी टीम आहे उहा पिणु ॿारनि खे चेक करे रही आहे। शियत जेके शिया मुस्लमान मोमिन आहिनि उन्हनि जो जेको आहे सो पिणु तनज़ीमी जेको आहे सो स्काउट ऐं सिक्योरिटी अलर्ट थी वई आहे। हर कुंड ते तव्हांखे सबील जी कैंप नज़र ईंदी। उन खां अलावा हर इलाइक़े में जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां कराची इलाइक़नि मां जेके जुलूस बरामद थी मातमी जुलूस सीना ज़नी कंदे ज़ंजीर ज़नी करे हिते पहुता आहिनि। ऐं जेको कुझु देरि खां पोइ हितां मरकज़ी जुलूस हुसैनिया ईरानिया खारादर सां रवानो थींदो। जी।